सिपाही हुनजी पार्टी उहे हुनजा वारिस सां गॾु आहिनि। हर महल ते हर जिदोजहद में जेको बि राय अमल जोड़ींदो उन सां असांजी पार्टी तव्हां सां हिकिड़ो कानून आहे ऐं अमीर माण्हूअ जे लाइ ॿियो कानून आहे। जिन जा बचड़ा शहीद थिया आहिनि उन्हनि जिन जे मथां गोलियूं हलियूं आहिनि उहे पंहिंजे वारसनि जा लाश रखी करे रोड ते रखी उन्हनि जो मुतालबो इहो आहे त कातिलनि जे मथां FIR कटी वञे, पर उन्हनि जे चवण मुताबिक़ FIR नथी कटी वञे। कातिल आहे, उहो कहिड़े बि रूप में हुजे, कहिड़े बि फ़िरके सां हुजे, कहिड़े बि मज़हब सां हुजे, कातिल आहे। उन कातिल जे मथां उन वारसनि जे मुताबिक़ FIR कटी वञे। इहे ई माण्हू आहिनि जेके इन्हनि माण्हुनि खे वोट ॾेई करे इक़्तिदार में आणनि था। जॾहिं हू इक़्तिदार में पुॼनि था त इन्हनि माण्हुनि खे, इन्हनि मारूअड़नि खे विसारे वेहनि था, तॾहिं अहिड़ा वाक़िया पेश अचनि था। सिंध हिन वक़्तु तमामु ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे। सिंध में जेको अमन खे तबाह कयो थो वञे, रोज़ शहरनि में, सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अहिड़ा वाक़िया थियनि था। उतां जो कानून उते पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ नथो ॾेई सघे, अदलिया पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ नथी ॾेई सघे। उतां जी जेका इंतिज़ामिया आहे उहा पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ नथी ॾेई सघे। हिते मंशात त सरेआम हले थी पई, लाक़ानूनियत एतिरी आहे जो ॾींहं ॾिठे जो माण्हुनि खे फुरियो थो वञे, उन्हनि खे अगवा कयो थो वञे, नियाणियुनि खे गुम कयो थो वञे। पर उन्हनि उतां जी जेका इंतिज़ामिया आहे उहा उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो तहफ़ुज़ नथी ॾेई सघे। सॼी सिंध जी जेका सूरत हाल आहे इंतिहाई भयानक सूरत हाल आहे। असां चवंदासीं सभिनी माण्हुनि खे गॾु थियणो पवंदो, तॾहिं वञी इन्हनि मुश्किलातुनि मां निकिरी सघूं था। हिते असां अॼु सियासत करणु कोन आया आहियूं। ही मज़लूम आहिनि, हिननि मज़लूमनि सां ज़ुल्म थियो आहे। उन्हनि जे कपिड़नि जे मथां हिन महिल ताईं रत जा निशान आहिनि, जेका रत उन्हनि शहीदनि जी सुकी कोन्हे। अॼु असां उन्हनि शहीदनि जे वारसनि सां, छो त असां बि शहीदनि जा वारिस आहियूं, उन शहीदनि जे वारसनि सां असां अॼु गॾु आहियूं।